हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। कथा राजा भोज ऐं संदसि चाचे मुञ जी। राजा भोज भारतवर्ष जो हिकु तमामु वॾो राजा थी गुज़रियो आहे। जॾहिं राजा भोज जो पिता गुज़ारे वियो तॾहिं राजा भोज तमामु नंढड़ो बालक हुओ। उन्हनि जी ॿां राजा पंहिंजे भाउ मुञ जे हवाले करे वियो हुओ। ॿां सां मुराद आहे त हुनजी सार संभालण लाइ पंहिंजे भाउ खे चई वियो हुओ। मुञ जी ॿुधी में काल अहिड़ो अची फेरो विधो जो राज जी लालच करे भोज खे माराइण जो ख़्यालु थियसि। उन ख़्याल खां जलादन खे घुराए चयाईं त हिन खे मारे हिन जो रत मूं खे निशानी तौरु आणे ॾियो। जॾहिं जलादन इन खे जंगल में वठी विया तॾहिं हिन जी सूंहं ॾिसी जलादन हिन जे मथां मौत थी पिया। जलादन खे हिन जे मथां दया अची वई ऐं चवणु लॻा त असांखे हुकुम मिलियो आहे त तव्हीं हिन खे मारे अचो, पर तुंहिंजी शकल ॾिसी असांखे दया थी अचे। मारण त असांजे दिलि ई असांखे कोन थो चए, इजाज़त कोन थो ॾिए असीं तोखे मारियूं। असांजो ज़मीर असांखे इजाज़त कोन थो ॾिए त असीं तोखे मारियूं। तंहिं ते राजा भोज चयसि त तव्हीं भले मूंखे मारियो न, मगर मुंहिंजी 6 आङिरी वढे हुनजो रतु मुंहिंजे चाचे मुञ खे वञी ॾियो ऐं ही श्लोक लिखी थो ॾियां, सो बि वञी हुनखे ॾिजो। श्लोक में लिखियाईं त सतयुग में मानदाता जहिड़ा सतवादी राजा थी विया। से ॼणक धरती जी सूंहं ऐं आभूषण ज़ेवर हुआ। से बि अॼु नाथा ॾिसण में अचनि ऐं उन जो नालो निशान बि कोन रहियो आहे। त्रेता युग में श्री रामचंद्र जी जहिड़ा मर्यादा पुरुषोत्तम जिन समुंड ते पुल ॿधी छॾी हुई, से बि हिन दौर में कोन रहिया। द्वापर युग में राजा युधिष्ठिर वग़ैरह महाबली पराक्रमी थी विया। से बि अॼु ॾिसण में नथा अचनि ऐं न के उहे राज या मिल्कियत ई पाण सां गॾु खणी विया आहिनि। मां सम्झां थो त शायदि तूं हिते ई वेठो हूंदे या ही राज मिल्कियत पाण सां गॾु खणी वेंदे जो तूं मिसकीन बेॾोही जो खून थो कराईं। उहो श्लोक जॾहिं राजा मुञ खे मिलियो तॾहिं उनखे पढ़ंदे ई हिकदमि वीचार ऐं वैराग पैदा थियो ऐं उन्हनि भोज खे वापसि मुञ खे ॾेई छॾियो। उहो ॾिसी मुञ ॾाढो ख़ुशि थियो ऐं भोज खे गादीअ ते विराए पाण वन में वञी रहणु लॻो ऐं दुख सुख खे बराबरि सम्झणु लॻो। सम्झाईं त सभु कुझु काल जे वस में आहे। उहो ई काल वक़्तु हुओ जंहिंमें मूं भोज खे मारण जो हुकुम ॾिनो हुओ ऐं जॾहिं वरी उहो ॿियो काल आयो तॾहिं मूं भोज खे राजगदी ते विरायो ऐं पाण वन में हलियो आयो आहियां। तंहिं करे दुनिया जा सभु पदार्थ काल जे वस में आहिनि जो उन्हनि खे ई पंहिंजी मर्ज़ी मूजिबि ॾाहे ऐं ठाहे सघे थो। काल ई अहिड़ी शइ जेकी भॻवान जे हथ में आहे। माना चवण जो मतिलबु इहो आहे त काल जे वस में, काल भॻवान जे वस में कोन आहे। जेको थियणो आहे सो थींदो। भॻवान सां गॾु थियो, इंसाननि सां गॾु बि थींदो। जेको भॻवान काल पंहिंजे नियमनि अनुसार ठाहियो आहे उन जो बि तड़ भॻवानु पाण पोइ थो करे सघे। माना उन जे ख़िलाफ़ु भॻवानु पाण पोइ थो वञी सघे, छो त हीउ भॻवान जे ई असूलनि ते हलंदो आहे। बाज़ीगर जी बांदर वांगुरु जीअं वणे तीअं हलाए सघे थो। सवा आत्मा परमात्मा जा ॿिया सभु पदार्थ निस्वान आहिनि। वक़्तु
सरनास थी वरी वक़्तु अचण ते नई सिर पैदा थियनि था। इहा सभु काल वक़्त जी लीला चइबी। उन्ही करे ॿुद्धीमान इंसान खे दुख सुख में संयम वृत्ति रहणु खपे। जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त इन कथा खे पंहिंजनि सां